मुझे नोटिस वठो मुझे इंसाफ़ करायो एडी खुली कचहरी में पंहिंजे दर्द की दाद ॾियण वियुसि जैमें मुर्गो अर्ज़ु कयो मैडम के मैडम शायदा साहब मुझे अर्ज़ु ॿुधो 2 मिंट जो अची ॾाढी वारो माण्हू आहे पोड़ो माण्हू आहे मुंहिंजो अर्ज़ु ॿुध जी चाचा तो मूंखे ॿुधाए मुंहिंजी ज़मीन आहे जैसे दानिश गुलाम कादिर तव्हां विझो में ॾिठो पर दानिश गुलाम कादिर जी मूंखे चयो त दसे मूंखे किरायो अथऊं ॾाढा मूंखे पादर आहियूं ऐं जेका तज़लील मुंहिंजी थी उहा तारीख़ी थी दुनिया ॾिठी पर मुंहिंजी तज़लील उहा कोन थी उहा सिंध गवर्नमेंट जी तज़लील थी उहा इंतिज़ामिया जी तज़लील थी उन सां गॾु मुंहिंजी थी उहा ख़ाली मुंहिंजी कोन थी आहे पर उन ते इंसाफ़ उन्होंने इहो कयो जो अहिड़ो केस दाख़िल कयूं जो 8 कलाकनि 10 कलाकनि में जवाबदार वरी विया उन लाइ ऐं इहा अर्ज़ु खणी पए थो त अॻाड़े ॾींहुं शाम जो 4 बजे मूं रैली रखी आहे धड़ो अस्पताल खां 50 फुट ते पछोरे माण्हुनि में उमेद खणी आयो आहे इहा मुंहिंजी झोली आहे ख़ुदा जो वास्तो आहे अभी सभु मूंसां शरीक थियो पूरी फैलाए जे पाण वॾो क्राउड गॾु थी वियासीं त इनशा ताला अहिड़ा अहवालनि ते इहो आवाज़ु पुॼंदो मूंखे इंसाफ़ मिलंदो उन खां सवाइ पंहिंजो 17 तारीख़ ते ऐं बिलावल हाउस ते बुखर था रखण पियो वञा मरण घड़ी पई बचनि सुधी उन में मूंखे ख़दशा ते सदा मूंखे खणी वेंदा मुंहिंजा बच्चा आहिनि मथां उन्हनि खे खणी वञनि मुंहिंजी इज़त पामाल थिए उन लाइ मुंहिंजो बिलाल साहिब खे अर्ज़ाए गुज़ारिश आहे त मूंखे तव्हां तहफ़ुज़ ॾेई बिलावल हाउस ते पहुचायो वञे या उते पुॼा ऐं उते उनखे तव्हां ॿुधायां कि उन तव्हां न ॿुधी त बि कराची वॾो शहर आहे मुंहिंजे राज्य तव्हां ॿुधंदा जे इंसाफ़ मूंसां थियो त ठीकु आहे न त गोरी जान जतंदा उते बुखनि मरी वेंदासीं हेॾा वरी पोइ